रेतिलक जंगल मलिक टे मोरी ते मोची बिरादरी जो ज़मीन की मालिकी तां झेड़ो हलंदड़ झेड़े दौरान एक बे जा 13 रुकराया वया, जंहिं दौरान ख़ावंद बख्श मोची ऐं साबिर मोची की दरख़्वास्त ते कोरट सगोरी रेती पुलिस के देरा कढाइण जो नोटिस मोकिले छॾियो। रेती पुलिस देरा कढाइण शुरू करे छॾिया। जीअं ई वापस थी त ॿीहर झेड़ो थी पियो। उन मौक़े ते साबिर मोची, बग्गो मोची, ज़ुल्फ़कार मोची ऐं ॿियनि चयो त अकबर मोची वारा असांजी घर साम्हूं ज़मीन कंहिं ॿिए क़ौम वारनि खे विकिरो करे रहिया हुआ त रोकण ते असां मथां ॾमरजी पिया। असां ते कूड़ा केस करे कणिक जा देरा बि रुकराया विया। जंहिं बाद असांजी दरख़्वास्त ते कोरट सगोरी रेती पुलिस के देरा कढाइण जो नोटिस मोकिलियो आहे। पुलिस अची देरा कढण जो चई वापस थी त ॿीहर असां मथां ॾमरजी पिया। असां मथां छोकिरी जा कूड़ा इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि जेके बेबुनियाद आहिनि। हुननि SSP घोटकी समेत आला ऑफिसरनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। असां पटिशन दाख़िल कराई आहे। असांजो ज़मीन जो मसइलो आहे। ठीकु आहे, अकबर जेको न ज़मीन ॿियनि क़ौमनि खे विकिणणु चाहे थो, असां उनखे रोकियो आहे त ॿियनि क़ौमनि वारनि खे ज़मीन ना ॾे। उनखां बाद में असांजा देरा रुकाया आहिनि। असां कोरट सगोरी में पटिशन विधी आहे। असांजी पटिशन जो ऑर्डर कोरट सगोरी बहाल कयो आहे। असां SHO रेती खे ॾिनो आहे। SHO रेती पुलिस अची करे कणिक असांजी कढाए पई। हिन असां ते कूड़ा इल्ज़ाम ॾिना आहिनि। इहा जेकी छोकिरी अगवा करण रही आहे, इहे चवनि था जो असांजी हिननि कराई आहे। असां कोई छोकिरी बोकिरी हिननि जी अगवा न कराई। असां पहिरीं हिननि खां ज़मीन असांखे ख़ुशी में ॾिनी हुई। हाणे उहे चवंदा आहिनि छा जी ज़मीन आहे, छा जी कुझु आहे। हिन टाइम असां वटि स्टाम्प मौजूदु आहिनि, हर शइ बि आहे। असां पीउ जी ज़मीन वेचे असां हिते अज़ाब असांखे ॾियणु चाहींदा पिया आहिनि। असांजो बि हर ओड़े पाड़े खे बि अर्ज़ु आहे, असांजी कोई बि दां ॿुधे असांजे विच में अचे त बहितर शइ आहे। 2-3 ॾींहं देरा रोके छॾिया अथनि, महीनो पूरो पिया रहिया आहिनि देरा। असांजो मामो आहे, उन अपने मथे इहा कई आहे, दरख़्वास्त कई आहे, उहा आई आहे कोरट में। कोरट हुकुम ॾिनो आहे असांखे त भई हे देरा वञी तव्हां कढायो। असां 2 ॾींहं रखियोसीं। 2 ॾींहंनि खां पोइ साईं ख़ावंद बख्श क़ुरान पाक दर ते खणी उते वियो अथनि। ख़ावंद बख्श चयो ने बाबा फ़ैसिलो असां करण लाइ तयारु आहियूं ऐं साईं खे चवां देरा बि असांखे कढणु ॾियो। असांखे माल तंग आहे, असांजो भूख ॿार बचो ज़ाल चवे कहिड़ा तेरा तुंहिंजा कहिड़ा कुझु आहिनि, असां न कढणु ॾींदासीं। असां तव्हांखे अॻियां मुटाईंदासीं। क़ुरान पाक ते असांखे गारियूं ॾेई गंद उन खे मुटाए छॾियो अथनि। असांजो हाणे इहो अर्ज़ु आहे, अॼु पुलिस असां सां मौजूदु आई हिते, असांखे चयईं बाबा कढो, असांखे हुकुम मिलियल आहे। उन्हनि ज़ैफ़ां अॻियूं करे गाॾियुनि जे अॻियूं ज़ैफ़ां सटियूं आहिनि, गाॾियुनि खे धकु, पुलिस सां बि धका धुकी कई ने। पुलिस पोइ आख़िर में उन्हनि खे हिकिड़े खे पकड़ियो, गिरफ़्तार कयो जेको गाॾी खे भञे पियो। ऐं साईं खे चवां उन खां अर्ज़ु इहो ई आहे, असां त छोकिरी जो कूड़ो इल्ज़ाम हणणु चाहींदा। अॻे बि धकु पाण खे पाण हयां अथनि, छोकिरी जो बि अॼु कूड़ो इल्ज़ाम असांजे मथां हणणु चाहियो अथनि। असां हिन टाइम बि ओड़े पाड़े खे ख़बर आहे भई हे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, कहिड़ा आहिनि या कहिड़ा न आहिनि। कोई बि असां ते आहे, असां इहा बि अर्ज़ु करणु चाहींदा पियूं। असांजी कोई बि आहे, अमीर आहे, ग़रीब आहे, जेको आहे असांजी ॿुधे। पर असां हिन टाइम बि मौजूदु आहियूं। असां ॿान वधा बीठा आहियूं। असां फ़ैसिलो करण बि तयारु आहियूं।